अमीर अहले सुन्नत जो वॾो भाउ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमीर अहले सुन्नत जो वॾो भाउ ख़लीफ़ा अमीर दुआए ख़लीफ़ा अमीर अहले सुन्नत या अल्लाह करीम जेको बि 21 सफ़नि जो रिसालो अमीर अहले सुन्नत जो वॾो भाउ पढ़ी या ॿुधे उनखे ऐं उनजे सॼे ख़ानदान खे नेक नमाज़ी ऐं सचो आशिक़ रसूल बणाए ऐं उनखां हमेशह हमेशह लाइ राज़ी थी वञ। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़े अल्लाह पाक उन ते 100 रहमतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़े अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त ही निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ादु आहे ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। मुअज्जम औसत 252/5 हदीस 27-35। पढ़ता रहूं कसरत से दुरूद उन पे सदा में और ज़िक्र का भी शौक़ पे गौसो रज़ा दे सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। फ़र्ज़ी मिसाल हिकु भेरे जो ज़िक्र आहे त हिकु शख़्स हिकु गप में फासी पियो उन मां कोशिश जे बावजूदि निकिरी न पिए सघियो। एतिरे में उन वटां हिकु शख़्स गुज़रियो जंहिंजे हथ में पिस्तौल हो। हू गप में फाथल शख़्स खे ॾिसी चवणु लॻो अवां वॾी तकलीफ़ में आहियो, ईअं घुटिजी मरण खां बहितर आहे मां अव्हां खे फायर हणी छॾियां थो। हीउ चई उन गप में फाथल शख़्स ते निशानो ॿधो त उन पंहिंजो पूरो ज़ोर लॻायो ऐं गप मां ॿाहिरि अची वियो। पिस्तौल वारे पंहिंजो पिस्तौल हिकु तरफ़ उछलाए खिलंदे उनखे चवणु लॻो मां तव्हांखे मारणु न पिए चाहियो पर मूं इन लाइ तव्हां ते निशानो ॿधो जो तव्हां गप मां निकिरण लाइ सही कोशिशि न पिए कई। हाणे जॾहिं तव्हांजी जान ते अची पई त तव्हां पूरो ज़ोर लॻायो ऐं गप मां निकिरण में कामयाबु थी विया। प्यारा इस्लामी भाइरो, हिन फ़र्ज़ी वाक़े मां हीउ सिखण लाइ मिले थो त बानो जॾहिं कंहिं मक़सद खे हासिलु करणु चाहे त उन लाइ कोशिश बि अहिड़ी करे, दीनी कमु हुजे या को दुनियावी मुआमिलो, बग़ैर महिनत ऐं कोशिश जे अव्हांखे ख़ातिर ख़्वाह यानी जीअं अव्हां चाहियो था तीअं नतीजो न मिली सघंदो। कुझु इस्लामी भाइर हिन तरह जूं दुआऊं कराईंदा ऐं हसरत कंदे नज़र ईंदा आहिनि त मां नेक थियणु चाहियां थो पर थी न पियो सघां, गुनाहनि खां बचणु चाहियां थो पर बची नथो सघां। जेतोणीकि हीअ दुआ करणु ऐं तमन्ना करणु तमामु सुठो आहे जो हीअ ख़्वाहिश बि कंहिं खे नसीबु थींदी आहे पर हीअ ग़ौर करणु घुरिजे त नेक थियणु ऐं गुनाहनि खां बचणु अहिड़े माहौल में रहणो पवंदो जेको नेकियुनि वारो ऐं गुनाहनि खां बचाइण वारो हुजे। अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया फ़रमाइनि था जेको बाहि में हथु विझे ऐं चवे त मुंहिंजो हथु न सड़े त ईअं नथो थी सघे। को गटर जे गंदे पाणीअ में किरे ऐं चवे त मूंखे गंदगी न लॻे ईअं मुमकिन नाहे। तंहिं करे नेक थियण लाइ नेकनि ऐं सुन्नतुनि ते अमल कंदड़ बाअमल आशिक़ान रसूल जी सोहबत कंपनी में रहणु ज़रूरी आहे ऐं गुनाहनि खां बचण लाइ गुनाहनि भरे माहौल गुनाहनि ॾांहुं छॾींदड़ दोस्तनि जी सोहबत खे छॾिणो पवंदो। तॾहिं ई अव्हां पंहिंजे मक़सदु नेक थियण में कामयाबु थी सघंदा। न त यादि रखो जवन जो फसल पोखे उन मां कणिक हासिलु करण जी तमन्ना रखणु फुज़ूल आहे। अल्लाह पाक असांखे हक़ीक़ी माना में नेक ऐं सुन्नतुनि जो पेकर बणाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मिल नहीं सकती निकम्मों को ज़माने में मुराद, कामयाबी की जो ख्वाहिश हो तो मेहनत चाहिए सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अमीर अहले सुन्नत जो ख़ानदान जेको हींअर गप में फाथल शख़्स जो वाक़ियो बयानु थियो, इहो वाक़ियो अमीर अहले सुन्नत खे संदन वॾे भाउ अब्दुल गनी साहिब ॿुधायो हो जेको लफ़्ज़नि जी कुझु तब्दीलीअ सां पेश कयो वियो आहे। अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया जे ऐं संदन वॾे भाउ जी उमिरि में तक़रीबन 10 खां 15 सालनि जो फ़र्क़ु हो। अमीर अहले सुन्नत पाण में 3 भाइर आहिनि। संदन सभ खां वॾे भाउ जो नालो अब्दुल गनी आहे। संदन खां वॾो हिकु ॿियो भाउ बि हो जंहिंजो नालो अब्दुल अज़ीज़ हो। उहो संदन विलादत खां अॻु नंढपण में तक़रीबन 6 महीननि जी उमिरि में वफ़ात करे वियो हो। सभिनी भाइरनि भेनरुनि में अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया नंढा आहिनि। घर जो कफ़ील वालिद साहिब जे लाॾाणे खां पोइ वॾो भाउ ई घर जो अकेलो सहारो ऐं कमाईंदड़ हो। अमड़ साइण बि घर में कुझु न कुझु महिनत मज़दूरी कंदी हुई जहिड़ो मुङ फरी भुॻड़ा छिलणु ऐं पुराणी गिदामड़ी खां ककड़ियूं कढण जो कमु वग़ैरह कंदियूं हुयूं। अलबत्ता अब्दुल गनी साहिब खां
खारादर में वाक़ई काठियावाड़ मेमन एसोसिएशन में कंपाउंडरी कंदा हुआ ऐं उतां मिलंदड़ आमदनी जेका 75 रुपया माहवार पघार हुई उन मां घर जो ख़र्च हलाईंदा हुआ। अमीर अहल सुन्नत हिकु भेरे फरमायो, मुंहिंजी वालिदा मूंखे फजर जी नमाज़ लाइ उथारे भाउ सां गॾु नमाज़ लाइ मोकिलींदी हुई ऐं मां पंहिंजे वॾे भाउ सां गॾु घर जे वेझो बादामी मस्जिद में नमाज़ लाइ वेंदो हुयुसि। हाय दुनिया जी मोहब्बत। हिकु शख़्स खे अमीर अहल सुन्नत जे मरहूम भाउ अब्दुल गनी साहिब जा कुझु पैसा ॾियणा हुआ। उहो बीमार थी वियो त मर्ज़ वधंदो वियो त जीअं जीअं दवा कई जी मिस्ताक तंदुरुस्त न थियो ऐं जॾहिं लॻो त हाणे हू बची न सघंदो त अब्दुल गनी साहिब पंहिंजे नंढे भाउ अमीर अहल सुन्नत सां गॾु इस्पताल इन सां मिलण लाइ पहुता। उमिरि जी पोढ़ाइप हुई ऐं माल ऐं दौलत जी लालच ऐं हवस अमीर अहल सुन्नत जे भाउ पारां रक़म जो तक़ाज़ो करण ते उहो डॉक्टर खे मुखातिब करे चवणु लॻो, डॉक्टर ओ डॉक्टर, तोखे जेतिरा पैसा वठणा आहिनि वठि ऐं मुंहिंजो इलाजु कर, पर अब्दुल गनी मां तोखे पैसा न ॾींदुसि। आख़िरकार उहो वफ़ात करे वियो। अमीर अहल सुन्नत जे घर में गुरबत हुई। संदन वॾे भाउ मरहूम जे पुटनि खां बि रक़म जो मुतालबो कयो, पर ख़ासि रिस्पॉन्स न मिलण जी सूरत में अमीर अहल सुन्नत दामद बरकातुहुल आलिया जे भाउ घर में मशवरो करे उहा रक़म मरहूम खे मुआफ़ करे छॾी। अल्लाह पाक मरहूम जा गुनाह मुआफ़ फरमाए। गैरत जो तक़ाज़ो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अफ़सोस कर्ज़ बिल्कुलु वापसि न करण या हरू भरू देरि करण जी बीमारी अॼुकल्ह घणी वधी वई आहे। जॾहिं कर्ज़ु वठिणो हूंदो आहे त 100 भेरा चकर लॻाईंदा आहिनि ऐं वापसि करिणो हूंदो आहे त पाण ॾियण बदिरां जंहिंखां कर्ज़ु वरितो आहे उनखे 100 चकर लॻाईंदा, धिका खाराईंदा ऐं जुतियूं घिसराईंदा आहिनि। कुझु बदनसीब त उन जे बावजूदि बि बहाना कंदा ऐं मक़रूज़ याने जंहिंखां कर्ज़ु वरितो आहे उनखे तरह तरह सां परेशान कंदा आहिनि। जेकॾहिं दुनियावी एतबार सां ॾिठो वञे त हीअ केतिरी बुरी ॻाल्हि आहे त अव्हां जी मुश्किल वक़्त में कर्ज़ु ॾींदड़ अव्हां खे कर्ज़ु ॾिए अव्हां जी परेशानी दूरि कई ऐं हाणे उन जे घर वञी शुक्रियो अदा करे उन जी रक़म वापसि ॾियण बदिरां उनखे धिका खारायो था। अल्लाह पाक अहिड़नि खे अक़ल सलीम अता फ़रमाए ऐं सची तौबा जी तौफ़ीक़ ॾिए। कर्ज़ु वापसि न करण या इन में देरि करणु। आलिमनि सगुरनि बग़ैर कंहिं शरई मजबूरीअ जे कर्ज़ अदा करण में देरि करण खे ज़ुल्म फ़रमायो आहे। मुस्लिम सफ़ो 650 हदीस 4002 मफ़हूमन। जॾहिं कर्ज़ में बग़ैर शरई उज़र जे देरि करणु ज़ुल्म आहे त कंहिंखां कर्ज़ु वठी बिल्कुलु वापसि ई न करणु केतिरो वॾो गुनाह हूंदो। अॼुकल्ह कर्ज़ जे नाले ते माण्हुनि जा लखें बल्कि किरोड़े रुपया हड़प कया वेंदा आहिनि। हींअर त हीउ सभु आसान लॻी रहियो हूंदो, पर क़यामत में ॾाढो महांगो पवंदो। अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, कर्ज़ जी अदायगी में ताक़त रखंदड़ जो टाल मटोल करणु ज़ुल्म आहे। बुख़ारी 109/2 हदीस 2400। इस्तिताअत वारे जो कर्ज़ जी अदायगी में टाल मटोल करणु उन जी आबरू यानी इज़त खे हलाल करे छॾींदो आहे। बुख़ारी 109/2 हदीस 2400। याने उनखे बुरो चवणु, उन ते तान तशनी करणु जाइज़ थी वेंदो आहे। फतावा रज़विया 69/25। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, शहीद याने उहो शख़्स जंहिं अल्लाह पाक जी राह में जान ॾिनी आहे उनजो हर गुनाह मुआफ़ थी वेंदो सवाइ कर्ज़ जे। मुस्लिम सफ़ो 806 हदीस 48-83। फ़ासिक़ ऐं फ़ाजिर कूड़ो ज़ालिम शख़्स। इमाम अहल सुन्नत आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह खां कर्ज़ जी अदायगी में सुस्ती ऐं कूड़ा बहाना कंदड़ शख़्स ज़ैद बाबति पुछियो वियो त पाण रहमतुल्लाह अलैह जेको इरशाद फरमायो उनखे कुझु आसान करे पेश कजे थो। पाण रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ज़ैद फ़ासिक़ ऐं फ़ाजिर मुर्तकबे कबाइर याने वॾा वॾा गुनाह कंदड़ ज़ालिम कूड़ो ऐं अज़ाब जो हक़दार आहे। इन खां वधीक ऐं कहिड़ा लक़ब पंहिंजे लाइ चाहे थो। जेकॾहिं हिन हालत में मरी वियो ऐं माण्हू जो कर्ज़ु उन ते बाक़ी रहियो, उन जूं नेकियूं उन्हनि याने कर्ज़ ख़्वाहनि जे मुतालबे में ॾिनियूं वेंदियूं ऐं कीअं ॾिनियूं वेंदियूं उहो बि ॿुधी वठो। तक़रीबन 3 पैसनि जे कर्ज़ जे बदिले 700 बाजमात नमाज़ूं ॾियणियूं पवंदियूं। जॾहिं हिन कर्ज़ दॿाईंदड़ वटि नेकियूं न रहंदियूं त उन्हनि कर्ज़ ख़्वाहनि जा गुनाह उन जे मथे ते रखिया वेंदा ऐं बाहि में उछलायो वेंदो। फतावा रज़विया 69/25। ए माण्हुनि जा कर्ज़ दॿाइण वारो, कन खोले ॿुधो। जेकॾहिं कर्ज़दार कर्ज़ अदा करे सघे थो त कर्ज़ ख़्वाह जी मर्ज़ीअ खां सवाइ हिकु घड़ी बि देरि कंदो त गुनाहगार थींदो ऐं ज़ालिम करार ॾिनो वेंदो। चाहे रोज़े जी हालत में हुजे या सुम्ही रहियो हुजे, उन जे ज़िमे गुनाह लिखियो वेंदो रहंदो। ॼण त हर हाल में गुनाह जो मीटर हलंदो रहंदो ऐं हर सूरत में उन ते अल्लाह पाक जी लानत पवंदी रहंदी। हीउ गुनाह त अहिड़ो आहे जो निंड जी
हालत में बि उन सां गॾु रहंदो आहे। जेकॾहिं पंहिंजो सामान विकिणी कर्ज़ अदा करे सघे थो तॾहिं बि करिणो पवंदो। जेकॾहिं ईअं न कंदो त गुनाहगार आहे। जेकॾहिं कर्ज़ जे बदिले अहिड़ी शइ ॾिए जेका कर्ज़ ख़्वाह खे नापसंदि हुजे तॾहिं बि ॾींदड़ गुनाहगार थींदो ऐं जेसिताईं उनखे राज़ी न कंदो उन ज़ुल्म जे जुर्म खां निजात न माणींदो, छो त उन जो हीउ कमु वॾनि गुनाहनि मां आहे पर माण्हू इनखे मामूली सम्झनि था। कीमिया सआदत 336/1 मत दबा कर्जा किसी का नाबकार, रोएगा दोज़ख में वरना ज़ार ज़ार, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वॾे भाउ जी शादी। अमीर अहले सुन्नत जे वॾे भाउ जी शादी ख़ाना आबादी जी तक़रीब सादगीअ सां थी ऐं निकाह ग़ालिबन न्यू मेमन मस्जिद बोल्टन मार्केट कराची में थियो। अमीर अहले सुन्नत जी रिहाइश उन्हनि ॾींहनि में गऊ गली वारे घर में हुई। घर में 2 कमरा हुआ। हिकु कमरे में भाउ जी फैमिली जॾहिं त ॿिए कमरे में वालिदा ऐं भेनरूं वग़ैरह रहंदा हुआ। अमीर अहले सुन्नत जे वॾे भाउ अब्दुल गनी साहिब जा 5 पुट पैदा थिया। 3 ज़ुल्हज शरीफ़ 1476 हिजरी 3 मई 2025 ईस्वी हिन रिसाले खे लिखण वक़्तु हिकु पुटु हाजी इदरीस खां सवाइ सभु पुट ज़िंदा आहिनि। केले जे खल ऐं भाउ जो इंतिकाल। अब्दुल गनी साहिब ॿोहारनि जो कमु कंदा हुआ। शुरू में बांग्लादेश मां ॿूटनि कख ईंदा हुआ, पोइ उहे अचणु बंदि थी विया या महांगा थी विया त भाउ उन सां मिलंदड़ जुलंदड़ या अहिड़ी तरह जी गाह ॿोहारी वठण लाइ पाकिस्तान जे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जे शहर बनू वेंदा हुआ ऐं उतां सामान बुक कराए छॾींदा हुआ। पोइ ट्रक वग़ैरह ज़रिए सामान कराची ईंदो हो। उन ई कारोबारी सिलसिले में जॾहिं हू वापसि कराची अची रहिया हुआ त हैदराबाद स्टेशन ते पाणी पीअण लाइ लथा। अञा पाणी पीतो ई हो त ट्रेन हलण जो हारन वॻो। पाणीअ जो थांव हथ मां किरी पियो। उनखे मथे रखी ट्रेन ते सुवार थियण लाइ डोड़िया त रस्ते में पयल केले जे खल तां पेर तिरकी वियो ऐं भाउ ट्रेन जे हेठां किरी पिया। अफ़सोस ट्रेन अमीर सुन्नत जे वॾे भाउ खे चीभाटे छॾियो ऐं हीउ सफ़र उन्हनि जी ज़िंदगीअ जो आख़िरी सफ़र साबित थियो। 15 मुहर्रम शरीफ़ 1396 हिजरी ते संदन इंतकाल थियो। अल्लाह पाक मरहूम अब्दुल गनी साहिब जी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। मूंखे इस्तेमालु कयो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हिन वाक़े में असां लाइ वॾो दर्स आहे। अवामी रस्तनि या गाॾियुनि बसुनि वग़ैरह जे अॾनि ते उमूमन कचिरो विझण जी जाइ डस्टबिन मौजूदु हूंदी आहे ऐं उन ते वाज़े तौर ते लिखियलु हूंदो आहे यूज़ मी, यानी मूंखे इस्तेमालु कयो। पर जिन जो सफ़ाई सुथराई जो ज़हन घटि या बिल्कुलु न हूंदो आहे, उहे जिते खाईंदा आहिनि उते ई कचिरो उछलाए छॾींदा आहिनि। घरनि ऐं कारोबारी जायुनि मां निकिरंदड़ कचिरो जॾहिं सही तरीक़े सां ठिकाणे न लॻायो वेंदो आहे त उहो ज़मीन जी गंदगी जो सबबु बि बणिबो आहे ऐं कॾहिं कॾहिं बेएहतियातीअ सां उछलायल किचिरो कंहिंजे ज़ख़्मी थियण या जानी ऐं माली नुक़सान जो सबबु बि बणिजी पवंदो आहे, जीअं अमीर अल सुन्नत जे भाउ जे इंतकाल वारे वाक़े मां मालूम थियो। ए आशिक़ाने रसूल, जेकॾहिं अवां रस्ते में ईंदड़ वेंदड़नि खे तकलीफ़ पहुचाईंदड़ कॾहिं का शइ ॾिसो त थोरो बीही सुठी नियत सां उनखे हटाए सदक़े जो सवाबु कमायो। मुस्लिम शरीफ़ जी हदीस पाक में आहे, रस्ते तां तकलीफ़ ॾींदड़ शइ हटाइणु सदक़ो आहे। मुस्लिम सफ़ो 391 हदीस 23-35। इस्लाम असांखे सफ़ाई सुथराईअ जी तरग़ीब ॾिए थो। घर में हुजूं या ॿाहिरि, ऑफिस में हुजूं या दुकान ते, बाज़ार में हुजूं या मार्केट में, हर जाइ ते सफ़ाईअ जो ख़्यालु रखो। रस्ते तां तकलीफ़ ॾींदड़ शइ खे हटाइणु। अल्लाह पाक हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम खे इरशाद फ़रमायो, ए मूसा, जेकॾहिं तूं पसंदि करीं त मां आसमान में ऐं दुनिया जे रस्तनि ते मलाइकनि जे साम्हूं तो ते फ़ख़्रु करियां त मुसलमाननि जे रस्ते तां तकलीफ़ ॾींदड़ शइ, पथर कंडो वग़ैरह हटाए छॾींदो कर। अल्लाह वालों की बातें 56/6। जन्नत जे 3 हर्फ़नि जी निस्बत सां रस्ते तां तकलीफ़ ॾींदड़ शइ हटाइण बाबति 3 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नंबर 1, जंहिं मुसलमाननि जे रस्ते तां तकलीफ़ ॾींदड़ शइ हटाई उन लाइ हिकु नेकी लिखी वेंदी ऐं जंहिं लाइ अल्लाह पाक वटि हिकु नेकी लिखी वई त उहो उन नेकी सबबु उनखे जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो। मुअज्जम औसत 19/1 हदीस 32। नंबर 2, हिकु शख़्स कॾहिं बि को नेक अमल न कयो हो सवाइ ही त उन रस्ते तां कंडनि वारी टारी खे हटाए छॾियो। अल्लाह पाक उन जो ही अमल क़बूल फ़रमाए उनखे जन्नत में दाख़िल फ़रमाए छॾियो। अबू दाऊद 462/4 हदीस 52-45। नंबर 3, सहाबी रसूल हज़रत अबू बरज़ा रज़ियल्लाहु अन्हु बारगाह रिसालत में अर्ज़ु कयो, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे अहिड़ी शइ सेखारियो
जंहिंमां मां फ़ाइदो हासिलु करियां त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तकलीफ़ ॾींदड़ शइ खे मुस्लमाननि जे रस्ते तां हटाईंदा रहो। मुस्लिम सफ़ो 1082 हदीस 6473। हज़रत अल्लामा मुफ्ती अब्दुल मुस्तफ़ा आज़मी रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जे शरह में लिखनि था, हर उहा तकलीफ़ ॾींदड़ शइ मसलन कंडो, शीशो, ठिकर जो शयूं जंहिंसां हलंदड़नि खे ईज़ा यानी तकलीफ़ अचण जो अंदेशो हुजे उनखे रस्तनि तां हटाए छॾणु मामूली कमु आहे, पर ही अमल अल्लाह पाक खे एतिरो पसंदि आहे जो उन जी जज़ा में पंहिंजे फज़ल ऐं करम सां जन्नत अता फ़रमाए छॾींदो आहे। अॼुकल्ह जा मुसलमान हिन नेक कम जी अज़मत ऐं इन जे अजर ऐं सवाब खां बिल्कुलु ई गाफ़िल आहिनि, बल्कि वेतर रस्तनि में तकलीफ़ जूं शयूं उछलाए छॾींदा आहिनि। मसलन आम तौर ते माण्हू केलो खाई उन जी खल रेलवे स्टेशन जे प्लेटफॉर्म ते उछलाए छॾींदा आहिनि। गाॾी अचण ते मुसाफ़िर परेशान थी ट्रेन में चढ़ण लाइ डोड़ंदा आहिनि ऐं केले जी खलनि ते पेर पवण सां थाबिड़जी किरी पवंदा आहिनि ऐं कुझु शदीद ज़ख़्मी थी पवंदा आहिनि। अहिड़ी तरह हॾियूं ऐं शीशे जा टुकड़ा आम तौर ते माण्हू रस्ते ते उछलाईंदा आहिनि। इन्हनि हरकतुनि खां मुसलमाननि खे बचणु घुरिजे, बल्कि रस्ते मां का बि तकलीफ़ ॾींदड़ शइ जेकॾहिं नज़र अचे त उनखे रस्ते तां हटाए छॾणु घुरिजे। इनशा अल्लाह जेकॾहिं ही अमल मक़बूल थी वियो त जन्नत मिलंदी। वल्लाहु ताला आलम। बिहिश्त की कुंजियां सफ़ो 209-210। सोन जी पिनियुनि वारो। अज़ीम ताबाई बुज़ुर्ग हज़रत इमाम मोहम्मद बिन सीरीन रहमतुल्लाह अलैह फरमायो, मूं सोन जे पिनियुनि वारे हिकु शख़्स खे ख्वाब में ॾिसी पुछो, अल्लाह पाक तोसां कहिड़ो मामिलो फ़रमायो? चयाईं, अल्लाह पाक मुंहिंजी मग़फ़िरत फ़रमाए मूंखे जन्नत में दाख़िल करे छॾियो ऐं मुंहिंजूं पिनियूं सोन में तब्दील फ़रमाए छॾियूं। उन्हनि जे ज़रिए मां जन्नत में जिते चाहींदो आहियां सैर कंदो आहियां। मूं पुछियो, एतिरो इनाम ऐं इकराम कहिड़े अमल सबबु अता थियो? चयाईं, मां रस्ते तां तकलीफ़ ॾींदड़ शइ हटाए छॾींदो हुयुसि। अल्लाह वालों की बातें 419-2। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। अफ़सोसनाक ख़बर। अमीर अहले सुन्नत पंहिंजे भाउ जी वफ़ात जी ख़बर जी कैफ़ियत बयानु कंदे फ़रमाइनि था, मुहर्रम शरीफ़ जा ॾींहं हुआ। मां उन वक़्तु ॿाहिरां किथां मानी खाई घर आयुसि ऐं चांहि लाइ देगिड़ी चुल्हि ते रखी हुई त दरवाज़ो वॻो। ॿाहिरि वियुसि त ॾिठुमि त सिविल ड्रेस यानी सादे लिबास पहिरियल पुलिस वारे पाण वटि मौजूदु पेपर मां भाउ जे इंतक़ाल जी ख़बर पढ़ी ॿुधाई त अव्हां जे भाउ अब्दुल गनी बिन अब्दुर्रहमान जो हैदराबाद ट्रेन हादिसे में इंतक़ाल थी वियो आहे। मूं जीअं तीअं पाण खे संभालियो ऐं पाण ते कंट्रोल रखंदे भेनरुनि खे ख़बर ॾिनी। उन वक़्तु वालिदा मरहूमा घर में न हुई। जॾहिं हूअ घर आई ऐं उनखे जवान पुट जे इंतक़ाल जी ख़बर मिली त घर में ग़म जी फ़ज़ा पखिड़िजी वई। फ़ौतगी जी इतला ॾियण जो तरीक़ो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अमीर अहले सुन्नत जी ज़िंदगीअ जो ही पहिरियों मौक़ो हो जंहिंमें संदन साम्हूं घर में इंतक़ाल थियो ऐं पाण वॾी हिकमत अमलीअ सां सभिनी खे मुत्तला कयो। घर जी कंहिं क़रीबी अज़ीज़ जो जॾहिं इंतक़ाल थी वञे त घर में मौजूदु बुज़ुर्ग अफ़राद ऐं ॿियनि रिश्तेदारनि खे इतला करण में वॾी हिकमत अमलीअ सां कमु वठणु घुरिजे। न त कॾहिं कॾहिं ईअं बि थियो आहे त जवान पुट या धीउ जे इंतक़ाल जी ख़बर ॿुधी पोड़नि या मरीज़ वालिदेन खे हार्ट अटैक थी वियो। इहे बि इन सदमे खे न सहंदे दुनिया मां हलिया विया, बेहोश थी विया या कंहिं मर्ज़ में मुब्तला थी विया। तंहिं करे घर में कंहिं अहम फ़र्द जी फ़ौतगी जो इतला ॾियणु हिकु इंतिहाई हुसास कमु आहे, ख़ासि तौर ते जॾहिं घर में पोढ़ा माण्हू ऐं ॿार हुजनि। जेकॾहिं कॾहिं हिन तरह जी नौबत पेश अचे त सभ खां पहिरियां पंहिंजे पाण ते कंट्रोल कयो ऐं अहिड़नि लफ़्ज़नि जो इंतिख़ाबु कयो जो जंहिंसां कूड़ बि न थिए ऐं जिन माण्हू खे ख़बर ॾियणी आहे उन्हनि खे घटि में घटि तकलीफ़ या सदमो पहुचे। नरमीअ सां दुआया लफ़्ज़नि सां हिन अंदाज़ सां इतला ॾियो जो ही ख़बर साम्हूं वारे लाइ परेशान कंदड़ शॉकिंग न्यूज़ जे झटके जो सबबु न बणिजे। बिलख़ुसूस पोढ़नि माण्हुनि खे हादिसे या मौत जी कैफ़ियतुनि वग़ैरह जा तफ़सील ॿुधाइण बदिरां मुख़्तसर ऐं आसान लफ़्ज़नि में ईअं चई छॾियो, अल्लाह पाक जे हुकुम सां फ़लाणे जो इंतक़ाल थी वियो आहे। अल्लाह पाक उन्हनि जी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए ऐं असांखे सब्र अता फ़रमाए। घर में मौजूदु ॿारनि खे इन्हनि जी नफ़सियात मुताबिक़ फ़ौतगी बाबति ॿुधाइण लाइ बि सुठो अंदाज़ इख़्तियार कयो। मसलन, अव्हां जो चाचो, नानो, मामो वग़ैरह फ़ौत थी वियो आहे। अल्लाह पाक खां दुआ करियो त अल्लाह पाक उन्हनि खे बेहिसाब बख़्शे छॾे। ईअं बि थी सघे थो त सभिनी घर वारनि खे हिकदमि इतला ॾियण बदिरां संजीदा ऐं वॾनि भातियुनि खे हिकु हिकु करे ख़बर ॾियो। घर में फ़ौतगी जो इतला ख़ासि तौर ते बुज़ुर्ग खे अहिड़े वक़्त में ॾियो जॾहिं उहे
पुरसुकून माहौल में हुजनि। निंड या मानी जे वक़्तु फ़ौत थियण जी ख़बर ॾियण सां थी सघे थो त उहे मानी खणणु छॾे ॾियनि ऐं ग़म में पाण बीमार थी वञनि या न सुम्हनि ऐं रोई रोई सदमे जो असरु दिलि ते वठी वञनि ऐं पोइ जिस्मानी उज़वनि ते को सख़्तु रिएक्शन न अची वञे। जेकॾहिं इतला ॾियण खां पोइ तव्हांखे लॻे त बुज़ुर्ग फ़र्द या ॿार मरहूम जे ग़म में वधीक सदमे में आहिनि त उन्हनि सां वधीक वक़्तु गुज़ारियो ऐं उन्हनि खे तसली ॾियो ऐं सब्र जा फ़ज़ाइल ॿुधायो। मैयत वठण लाइ हैदराबाद जो सफ़र। अमीर अहल सुन्नत पंहिंजे पाड़ेसिरी हाजी अब्दुल सत्तार मरहूम सां गॾु हैदराबाद गॾिजी मैयत आणण बाबति ॻाल्हि कई त हुन पाड़ेसिरी हुजण जो हक़ अदा कयो ऐं गॾु हलण जी हामी भरी। पोइ हिकु समाजी तहरीक जे गाॾीअ में अमीर अहल सुन्नत पंहिंजे भाउ जी मैयत वठण रातो राति हैदराबाद रवाना थिया। घर जे अफ़राद लाइ हीउ सदमो नंढो न हो। अमीर अहल सुन्नत जी दिलि सदमे में वरतल हुई। उहो समाजी कारकुन कुझु गैर शरई जुमला ॻाल्हाईंदो हो। अमीर अहल सुन्नत हिन मौक़े खे गनीमत ॼाणे वॾी प्यार भरे अंदाज़ में उनखे नेकी जी दावत ॾींदे उन्हनि ॻाल्हियुनि खां तौबह करण जो ज़हन ॾिनो ऐं तौबह न करण जी सूरत में आख़िर जे अज़ाब खां डिॼारियो। हिन ग़म जे मौक़े ते ज़बान मां निकितल लफ़्ज़ तासीर जो तीर बणिजी उन जे दिलि में लॻंदा रहिया ऐं उन उते ई गाॾी हलाईंदे हलाईंदे पंहिंजनि उन्हनि जुमलनि खां रुजू ऐं तौबह जी सआदत हासिल कई। ए आशिक़ाने रसूल, अल्लाह पाक जिन खां दुनिया में दीन जो वॾो कमु वठंदो आहे त उन्हनि खे शुरू खां ई नेकी जे रस्ते ते हलाईंदो आहे ऐं उन्हनि जी दस्तगीरी याने मदद फ़रमाईंदो आहे। अल्लाह पाक अमीर अहल सुन्नत खे नंढपण खां ई बुरनि माण्हुनि ऐं बुरनि कमनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। अल्हम्दुलिल्लाह, हाणे दुनिया ॾिसी रही आहे त लखें माण्हुनि खे संदन जे सबबु राह हिदायत इनायत थी। पाण पंहिंजे भाउ जी मैयत वठण लाइ वेंदे वक़्तु बि नेकी जी दावत जे हिन अज़ीम फ़रीज़े खे न छॾियो ऐं उन समाजी कमु कंदड़ खे क़ब्र ऐं आख़िर जे अज़ाब खां डिॼारे तौबह करण ते उभारियो ऐं संदन ज़बान मां निकिरंदड़ पुरतासीर जुमलनि सां उनखे तौबह जी तौफ़ीक़ मिली। काश नेकी जी दावत जे हिन अज़ीम दाई याने दावत ॾींदड़ जे सदक़े असांखे बि माण्हुनि खे नेकी जी दावत ॾियण जो न ख़त्म थींदड़ जज़्बो मिली वञे। मेरे अत्तार का सदका इलाही, मेरा जज्बा किसी सूरत न कम हो, सदा करता रहूं सुन्नत की खिदमत, मेरा जज्बा किसी सूरत न कम हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हज़रत अब्दुल वहाब शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार शरीफ़ ते हाज़िरी। अमीर अहल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया ज़िंदगी में पहिरियों भेरो कराचीअ खां ॿाहिरि ॿिए शहर विया हुआ। खेनि अंदाज़ो हो त उते ई राति रुकणो पइजी सघे थो। इन करे राति रुकण जे एहतमाम सां कराचीअ खां रवानगी थी पाण हैदराबाद में मशहूर वलीउल्लाह हज़रत अब्दुल वहाब शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह जे बारे में ॿुधो हो। समाजी कारकुन सां ॻाल्हाए पहिरीं मज़ार शरीफ़ ते हाज़िरी ॾिनी ऐं पोइ पुलिस स्टेशन डेड बॉडी वठणु पहुता। पुलिस वारनि जी ईमानदारी। पुलिस वारनि जो अंदाज़ ॾाढो हमदर्दाणो हो। हुननि मुख़्तसर ज़रूरी क़ानूनी कार्रवाई करे ही चई लाश याने मैयत ऐं मरहूम जे खीसे मां निकिरंदड़ सॼो सामान नक़दी रक़म ऐं घड़ी वग़ैरह अमीर अहल सुन्नत जे हवाले करे छॾी त असांखे अव्हां सां हमदर्दी आहे। अव्हां अॻु में ई ॾुखोयल आहियो। असां अव्हां जो वधीक वक़्तु न वठंदासीं। हुस्न सुलूक जो ही मंज़र ॾिसी अमीर अहल सुन्नत जी दिलि ते पुलिस वारनि जो सुठो असरु पियो ऐं ईअं हैदराबाद में राति तरसण जे नौबत ई न आई ऐं रातो राति कराची वापसी थी वई। गुस्ल मैयत ऐं नमाज़ जनाज़ा। हादिसे में शहीद थियण सबबि मैयत जा उज़वा कटिजी विया हुआ। तंहिं करे मैयत खे घर आणण बदिरां मीठा दर में उन ई समाजी तहरीक जी ऑफिस में कफ़न ऐं गुस्ल वग़ैरह जो इंतज़ाम कयो वियो। अमीर अहल सुन्नत उन्हनि ॾींहंनि में शहीद मस्जिद खारा दर में इमामत कराईंदा हुआ। पाण उते ई पंहिंजे मस्जिद जे ॿाहिरां भाउ जी नमाज़ जनाज़ा पढ़ाई ऐं मेवा शाह क़ब्रिस्तान तदफ़ीन थी। ए आशिक़ाने रसूल, रोड एक्सीडेंट सां फ़ौत थियण वारो हुक्मी शहीद आहे। शहीद हुक्मी खे शहादत जो सवाब मिलंदो आहे। दारुल इफ्ता अहल सुन्नत जो फ़तवो नंबर 1668। क़रीबी दोस्त जा तासुरात। अमीर अहल सुन्नत जे उन वक़्त जे हिकु वॾे क़रीबी दोस्त हाजी तौफ़ीक़ इंजीनियर साहब ऐं पाड़ेसिरी बच्चू भाई राक़िमुल हुरूफ़ याने मोहम्मद ताहिर तारीफ़ उनखे ॿुधायो त अमीर अहल सुन्नत जे भाउ जे इंतक़ाल वक़्तु संदन दिलि ते ॼण सदमे जो पहाड़ टुटी पियो। उन वक़्त जी कैफ़ियत खे लफ़्ज़नि में बयानु करणु मुश्किल आहे, पर संदन सब्र ऐं इस्तक़लाल खे सलाम आहे जो पाण अहिड़ियुनि मुश्किल हालतुनि में पंहिंजे मथां कंट्रोल रखियो ऐं सब्र ऐं इस्तक़ामत सां पंहिंजूं दीनी मसरूफ़ियतूं ऐं घर जे मुआशी हालतुनि खे टेक ओवर करे वरितो याने संभाले वरितो ऐं सुठे अंदाज़ सां घर जे मुआमलनि खे खणी हलंदा रहिया।
टीजे खां पोइ अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुल आलिया फरमाइनि था सोयम याने टीजे कुल ख़्वानी खां पोइ जॾहिं सभु माण्हू हिक ॿिए पुठियां उथी हलिया विया ऐं राति जे वक़्तु मां अकेलो दरीअ ते वेठो हुयुसि, उन वक़्तु मूंखे पंहिंजे वॾे भाउ जी कमी शिदत सां महसूसु थी। मां उते ई वेठो ज़ारो ज़ार रोअणु लॻुसि। उन वक़्तु को अहिड़ो न हो जो मूंखे दिलासो ॾिए या मुंहिंजो ग़म दूर करे। आला हज़रत इमाम अहले सुन्नत रहमतुल्लाह अलैह पंहिंजे नातिया कलाम में लिखनि था, आंखें रो रो के सुजाने वाले, जाने वाले नहीं आने वाले, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। भाउ जी मिल्कियत जी तक़सीम। अमीर अहले सुन्नत बेहद मोहतात फ़िद्दीन याने दीनी मामलनि में घणो एहतियात कंदड़ आहिनि। नंढपण में वालिद मरहूम जे इंतकाल खां पोइ घर जी विरासत तक़सीम न थी हुई, उन सां ई मिली जुली घर हलंदो रहियो। जॾहिं वॾो भाउ जो इंतकाल थियो त विरासत तक़सीम करण में सख़्तु आज़माइश थी, छो त हाणे विरासत में भाइरनि भेनरुनि सां गॾु वॾे भाउ जा 5 यतीम ॿार ऐं उन्हनि जी बेवा जो बि हिसो हो। अमीर अहले सुन्नत वालिद मरहूम जी विरासत खे शरई तक़ाज़ुनि मुताबिक़ तक़सीम करण में शरीअत जी इहा अज़ीमुशान मिसाल क़ाइमु कई जेका क़ाबिल तक़लीद याने अमल करण जे क़ाबिल आहे। पाण मुफ़्ती आज़म पाकिस्तान हज़रत अल्लामा मौलाना मुफ़्ती वक़ारुद्दीन रहमतुल्लाह अलैह खां रहनुमाई वठी शरई तरीक़े मुताबिक़ विरासत तक़सीम कई, बल्कि मरहूम भाउ जे यतीम ॿारनि ऐं बेवा खे कुझु वधीक ॾिनो त जीअं पंहिंजे तरफ़ां उन्हनि जो को हक़ बाक़ी न रहे। पोइ उन ते ई बस न कई, ख़ौफ़ ख़ुदा जो ई आलम हो जो किथे उन्हनि जे हक़ में कमी न रहिजी वई हुजे। हिन गुमान खे दूर करण ऐं दिली इत्मिनान लाइ पंहिंजे भाइटनि जे बालिग़ थियण खां पोइ सभिनी खां मुआफ़ी घुरी त जेकॾहिं मूंखां तक़सीम करण में का ग़लती थी वई हुजे त मूंखे मुआफ़ करे छॾिजो ऐं पंहिंजी वालिदा खां बि मुआफ़ी वठराए ॾियो। किरदार उनका सुथरा, अखलाक उनका आला, यूं ही नहीं है शहर वो अत्तार कादिरी का, यूं ही नहीं है शोहरा अत्तार कादिरी का। माले विरासत तक़सीम कयो। कंहिं शख़्स जे इंतकाल खां पोइ उन जी छॾियल माल खे मीरास या विरासत चवंदा आहिनि। क़ुरान करीम ऐं अहादीस मुबारका में विरासत जा मसइला वॾी तफ़सीली अंदाज़ सां बयानु फरमाया विया आहिनि। जेकॾहिं फ़ौत थी वञण खां पोइ मरहूम जा यतीम ॿार हुजनि त उन्हनि जी विरासत जे बारे में ख़ासि अहकाम ऐं उन्हनि जे माल में हर क़िस्म जी ख़यानत खां बचण जी निहायत ताक़ीद आहे। जीअं सिपारे 4 सूरत निसा जे आयत नंबर 10 में इरशाद थिए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, बेशक उहे माण्हू जेके ज़ुल्म कंदे यतीमनि जो माल खाईंदा आहिनि उहे पंहिंजे पेट में बिल्कुलु बाहि भरींदा आहिनि ऐं अन क़रीब उहे माण्हू भड़कंदड़ बाहि में वेंदा। हदीस पाक में आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मूं मेराज जी राति अहिड़ी क़ौम ॾिठी जिन जा चप उठनि जे चपनि जहिड़ा हुआ ऐं उन्हनि ते अहिड़ा माण्हू मुक़ररु हुआ जेके उन्हनि जा चप पकड़ींदा हुआ, पोइ उन्हनि जे वातनि में बाहि जा पत्थर विझंदा हुआ जेके उन्हनि जे पुठियां खां निकिरंदा हुआ। मूं पुछो, ए जिब्राईल अलैहिस्सलाम, ही केरु आहिनि? अर्ज़ु कयाऊं, ही उहे माण्हू आहिनि जेके यतीमनि जो माल ज़ुल्म सां खाईंदा हुआ। तहज़ीबुल आसार तबरी 429/2 हदीस 725। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं अव्हां घर जा वॾा आहियो ऐं घर में कंहिं फ़र्द जो इंतकाल थी वञे त सभ खां पहिरियां दारुल इफ्ता अहले सुन्नत सां राब्तो करे या बाक़ाइदा मुफ़्ती साहिब खां वक़्तु वठी मुलाक़ात करे विरासत खे शरई तरीक़े सां तक़सीम करण जे मुतालिक़ रहनुमाई वठो। दारुल इफ्ता अहले सुन्नत दावत इस्लामी जो राब्तो नंबर मिली वेंदो। राब्ते जा औक़ातकार सुबुह 10 खां शाम 4 सिवाइ आचर, वक़फ़ो बराए नमाज ऐं तआम मंझंदि 1 खां 2। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, विरासत जे मुआमिले में वॾी एहतियात जी ज़रूरत आहे, न त अॻिते हली जॾहिं ॿार वॾा थींदा आहिनि त अक्सर जाइदाद वग़ैरह जे झगड़नि में क़त्ल ऐं ग़ारतगिरी ताईं बि नौबत पहुची वेंदी आहे। विरासत बाबति तफ़सीली मालूमात लाइ मकतबतुल मदीना जो रिसालो माले विरासत में ख़यानत न कयो पढ़ो। इंशा अल्लाहुल करीम घणा अहम दीनी मसइला सिखण लाइ मिलंदा। दावत इस्लामी जी वेबसाइट www.dawatislami.net तां ही रिसालो मुफ़्त डाउनलोड बि करे सघिजे थो। थी सघे थो त फ़ौतगी, टीजे या 40 वग़ैरह जी मौक़े ते ही रिसालो पढ़ी ॿुधायो वञे त ईंदड़नि खे मालूमात जो ख़ज़ानो हथी ईंदो। अल्लाह
अल्लाह करीम असांखे माल विरासत जी बेएहतियातियुनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वॾे भाउ जी क़बर ते महफ़िल। अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुल आलिया फ़रमाइनि था, मरहूम भाउ जे इंतक़ाल खां पोइ मूंखे वॾी कमी महसूसु थी त हिकु तरफ़ वालिद साहिब जे न हुजण जो सदमो, मुंहिंजे अंदरि सोज़ ऐं गुदास ऐं रिक़त क़ल्बी यानी दिली नरमी ऐं रोअण वग़ैरह जी कैफ़ियत हुई। मां अक्सर पंहिंजे भाउ जे क़बर ते वेंदो हुयुसि ऐं पंहिंजे दोस्तनि वग़ैरह खे बि गॾु वठी वेंदो हुयुसि। उन वक़्तु दावत इस्लामी न ठही हुई। असां क़ब्रिस्तान वञी नात वग़ैरह जूं महफ़िलूं कंदा हुआसीं। पोइ मां हफ़्ते हफ़्ते ते उते बयानु कंदो हुयुसि। अक्सर पंहिंजे मौत ऐं क़बर खे यादि करे असां घणो रहंदा हुआसीं। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी सोहबत कंपनी सुठी हुई। असां सां गॾु नमाज़ी ऐं हिकु ॿ ॾाढ़ी वारा फ़र्द हूंदा हुआ ऐं जेको बि असां सां गॾु शामिलु थींदो हो उहो सुन्नत रसूल ॾाढ़ी शरीफ़ सजाए वठंदो हो। अल्लाह पाक अमीर अहले सुन्नत जे वालिदैन, भाइरनि, भेनरुनि ऐं ख़ानदान जी ॿियनि मरहूमीन जी बेहिसाब बख़्शिश फ़रमाए, बेहिसाब बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईसाले सवाब जी बरकत। अमीर अहले सुन्नत हदीस नेमत यानी पंहिंजे मथां थींदड़ अल्लाह पाक जी नेमत जो इज़हार जे तौर ते फ़रमाइनि था, वॾे भाउ जे इंतक़ाल खां पोइ जॾहिं माह रमज़ान शरीफ़ जी तशरीफ़ आवरी थी ऐं पहिरियों सूमर शरीफ़ आयो त मंझंदि जे वक़्तु मुंहिंजी वॾी भेण मूंखां कुझु ग़ैर मुतवक़्क़े सुवाल कया। पहिरियों सुवाल इहो हो त छा अव्हां काल्ह क़ब्रिस्तान विया हुआ? मूं जवाबु ॾिनो जी। पोइ पुछियाऊं, छा अव्हां मरहूम भाउ जे क़बर ते हफ़्ते में कॾहिं बि ॿ त कॾहिं 3 भेरा बि हाज़िरी ॾींदा आहियो? मां थोरो छिरकियुमि ऐं चयुमि जी। मुंहिंजो छिरकण जो सबबु इहो हो त मुंहिंजी भेण खे त सिर्फ़ु आचर जी शाम मुंहिंजे क़ब्रिस्तान वञण जो इल्मु हो ऐं माह रमज़ान मुबारक में आचर ते नमाज़ मग़रिब खां पोइ मुंहिंजे घर में मौजूदगी सबबु शायदि हूअ उहो सम्झियो हूंदियूं त मां क़ब्रिस्तान न वियो आहियां। मुंहिंजी हैरानगीअ खे ख़तमु कंदे मुंहिंजी भेण फ़रमाइण लॻियूं, अव्हां मूंखां चाहे केतिरो बि लिकायो, पर मरहूम भाउ मूंखे ख़्वाब में सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे त अव्हां कॾहिं कॾहिं क़ब्रिस्तान वञो था ऐं उहो बि ॿुधाए छॾियो आहे त अव्हां उते दोस्तनि सां गॾु मिली नातख़्वानी बि कंदा आहियो। भाउ मूंखे ख़्वाब में पंहिंजी क़बर जा हालात ॿुधाईंदे चयो आहे त जॾहिं मूंखे क़बर में रखियो वियो त हिकु नंढिड़ो जानवर मुंहिंजे तरफ़ वधियो। मूं पेर खे ज़ोर सां झटको ॾेई उन खे हटाए छॾियो। उन जानवर जो हटणु हो त ख़ौफ़नाक अज़ाब मुंहिंजे तरफ़ वधणु लॻो। क़रीब हो त उहो अज़ाब मूं ते मुसलत थी वञे त एतिरे में भाउ इलियास जो कयल ईसाले सवाब पहुची वियो ऐं उहो मुंहिंजे ऐं अज़ाब जे विच में रुकावट बणिजी वियो। जॾहिं अज़ाब ॿिए तरफ़ खां वधियो त उते बि इलियास भाउ जो ईसाले सवाब ओट बणिजी वियो। अहिड़ीअ तरह हर तरफ़ खां अज़ाब वधियो पर हर भेरे ईसाले सवाब विच में अची वियो ऐं आख़िरकार रस्ता बंदि ॾिसी अज़ाब मूंखां परे थी वियो। अल्लाह जो शुक्र आहे जो मरण खां पोइ मूंखे मुंहिंजो भाउ इलियास कमु अची वियो। अत्तारी हूँ अत्तारी रहूँ अत्तारी मरूं में, महशर में भी निस्बत से मेरा काम बना हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वॾे भाउ हिकु वाक़ियो ॿुधायो। अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुल आलिया फ़रमाइनि था त वॾो भाउ हिकु वाक़ियो ॿुधाईंदो हो त हिकु लीडर वॾो हुसास तबियत जो मालिक हो। उहो पाण सां गॾु टांगे वारनि सां गुफ़्तगू करणु ऐं पैसा वग़ैरह ॾियण लाइ हिकु ख़ादिम रखंदो हो ऐं पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करणु बल्कि ॿुधण बि पसंदि न कंदो हो, छो त आम तौर ते अहिड़ा माण्हू अबे तबे वारी रुखी ज़बान इस्तेमालु कंदा आहिनि। किथे उन जा लफ़्ज़ कननि जे रस्ते मुंहिंजे ज़हन में न वेही वञनि ऐं मुंहुं में बि इहे ई लफ़्ज़ या अंदाज़ न अची वञे। हिकु अरबी शाइर चयो आहे, तर्जुमो, कुंद ज़हन जूं ग़लति आदतूं हिकु ज़हीन ऐं फ़तीन जी ज़हानत ते तमामु जल्दी असरु कंदियूं आहिनि। बिल्कुलु ईअं ई जीअं जेकॾहिं टांडे खे छार में रखियो वञे त उहो थधो थी वेंदो आहे। राहे इल्म सफ़ो 27। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेको जीअं ॿुधंदो आहे उहो अक्सर ईअं ई ॻाल्हाईंदो आहे। जेकॾहिं असां सुठो ॿुधंदासीं त इनशा अल्लाहुल करीम सुठो ॻाल्हाईंदासीं। यकीनन हर रिक्शे ऐं बस जो ड्राइवर बदतहज़ीबी वारी ज़बान इस्तेमालु नाहे कंदो, पर ईअं बि थींदो आहे बल्कि कॾहिं कॾहिं गुफ़्तगू में गारियुनि वग़ैरह जे मिलावट बि हूंदी आहे। यकीनन अहिड़े माहौल खां पाण खे ऐं पंहिंजे ॿारनि खे बचाइणु घुरिजे त जीअं असांजी या असांजे ॿारनि जे अंदरि अहिड़ी बुरी आदत न अचे। जेकॾहिं कॾहिं अहिड़नि माण्हुनि सां वास्तो पइजी वञे या कंहिं अहिड़ी जाइ ते गुज़रणो पवे, सफ़रु करिणो पए त हीअ गुफ़्तगू वग़ैरह ॿुधण बदिरां पंहिंजे दिलि ऐं ख़्याल खे सुठे तरफ़ वठी वञो या यादे मदीना में गुम थी वञो या नाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो। आए न मुझे वसवसे और गंदे ख़यालात, दे ज़हन का और दिल का खुदा कुफ़ले मदीना।
अमीर अहल सुन्नत दामद बरकातुल आलिया जे वॾे भाउ जी ॿुधायल हिकु इस्लाही वाक़े सां शुरू थींदड़ हीउ रिसालो वॾे भाउ जे ई ॿुधायल हिकु ॿिए इस्लाही वाक़े ते ख़तमु थिए थो। अल्लाह पाक ग़लती कोताही मुआफ़ फ़रमाए ऐं मुंहिंजे माउ पीउ ऐं अहलो अयाल जी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम। सिलसिले क़ादरिया में मुरीद ऐं तालिब थियण जी बरकत। फरमाने गौसे पाक शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाहि अलैहि। अल्लाह पाक मूसां वाइदो फ़रमायो आहे त मुंहिंजे मुरीदनि खे जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो। बहजतुल इसरार सफ़ो 193। अल्हम्दुलिल्लाह शेख तरीक़त अमीर अहल सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुल आलिया हिन दौर जे तमामु वॾे इल्मी ऐं रूहानी शख़्सियत आहिनि जिन जी बरकत सां हज़ारे काफ़िर मुसलमान थिया ऐं लखे मुसलमाननि जूं ज़िंदगियूं बदिलजी वयूं ऐं उहे राह सुन्नत ते हली पिया। मुंहिंजो अव्हां खे हमदर्दाणो मदनी मशवरो आहे त अव्हां बि अमीर अहल सुन्नत दामत बरकातुल आलिया ज़रिए सय्यदी हुज़ूर गौसे पाक शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जा मुरीद थी वञो। जेकॾहिं अव्हां अॻ में कंहिं पीर कामिल जा मुरीद आहियो त बैत बरकत हासिल करण लाइ तालिब थी वञो। इंशा अल्लाहुल करीम दुनिया ऐं आख़िरत में उन जूं ख़ूब बरकतूं नसीब थींदियूं। पंहिंजे घर में हिकु ॾींहं जे ॿार खे बि सरपरस्त जी इजाज़त सां बैअत कराए सघिजे थो। इस्लामी भेनरुनि खे बैअत लाइ मुड़ुस जी इजाज़त जी ज़रूरत नाहे। सुना ला तख़फ़ तेरा फरमाने आली ग़ुलामों की ढारें बंधी ग़ुलामों की ढारस बंदी गौसे आज़म। व्हाट्सअप ज़रिए मुरीद थियो। मुरीद थियण या कंहिं ॿिए खे मुरीद कराइण वारे लाइ इन्हनि जो नालो मा वल्दियत ऐं उमिरि लिखी 032126261112 ते व्हाट्सअप कयो। हिन नंबर ते कॉल रिसीव नाहे थींदी, सिर्फ़ु टेक्स्ट जी सूरत में ही तफ़सील मोकिलियो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।